मशहूर अवामी फनकारा फौजिया सूमरो जो असल नालो हकीमा हो। हिन वेरा वाह लग ताल के नंगर पारकर जे ॻोठ खारसर में सन 1969 में नाथे खान जे घर में जन्म वरितो। संदसि वालिद टंडे मोहम्मद खान जे शुगर मिल में मुलाज़िम हो ऐं उते हमद ऐं नातूं ॻाईंदो हो। अॻिते हली लॾे पलाणे टंडे मोहम्मद खान में अची वेठो, जिते फौजिया सूमरो मैट्रिक पास कई ऐं 16-17 वरियनि जी ॼमार में ॻाइणु शुरू कयाई। संदसि तालुक़ बुनियादी तरह मज़हबी घराणे सां हो, जंहिं करे खेसि फ़न जी दुनिया में अचण वक़्तु काफ़ी ॾुखियायूं पेश आयूं, पर पंहिंजे शौक़ जी तकमील ख़ातिर माइटनि खां चोरीअ नंढनि फंक्शन ऐं प्रोग्रामनि में ॻाईंदी रही हुई। 1987 ईस्वी दारे रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते नामवर ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा खेसि मुतारिफ़ करायो ऐं संदसि आवाज़ में 2 कलाम बेक़दरा क़दर न कई को ऐं छॾे विया साथी सुखनि जा रिकॉर्ड कया, जिन ॿुधंदड़नि में काफ़ी मक़बूलियत हासिल कई। फौजिया सूमरो राग जी बाक़ाइदा सिख्या उस्ताद मजीद खान ऐं गुलाम हुसैन कलेरीअ खां वरिती। संदसि आवाज़ में काफ़ी दर्द हो। फौजिया सूमरो सिंधी औरत फनकाराउनि में वाहिद फनकारा हुई जंहिंखे वधि में वधि ॿुधो ऐं पसंदि कयो वियो आहे। संदसि कलामनि सिंध जे झर जंग वॾी मक़बूलियत माणी। हूअ कैसेट कंपनियुनि खां काफ़ी ॻरो मुआवज़ो वठंदी हुई। हिन घणो तणो इश्किया कलाम ॻायो आहे। इन खां सिवा हर साल मुहर्रम जे महीने में संदसि आवाज़ में सिंधी नोहनि जूं कैसेटूं रिलीज़ थींदियूं हुयूं। फौजिया सूमरो मुल्क खां ॿाहिरि सऊदी अरब, भारत, दुबई, शारजाह ऐं कतर समेत केतिरनि मुल्कनि में पंहिंजे फ़न जो जोहर ॾेखारिया। हिन सिंधी, सराइकी, उर्दू, बलोची, मारवाड़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻायो। हिन शाह लतीफ़, सचल सरमस्त, शेख अयाज़, बिलावल, अली मोहम्मद उडेराई, साईं दाद सांड ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॻाए ख़ूब दाद हासिल कयो। संदसि मशहूर गीतनि में कंहिं हथ हिलाया तो ॻोड़ा ॻड़ी पिया, को त अहिड़ो हुजे कॾहिं नींहं वारा निंडूं कोन कनि था, अले मुंहिंजा मारवड़ा, जहिड़ी प्यारी सिंध तेड़ा सिंधी माण्हू, कारूं झर ते आओ अकेली आहियां, ॾोरो जीअरे मूॾे कोन आए शामिल आहिनि। संदसि शादी 1993 में टंडे मोहम्मद खान जे ज़मींदार हाजी मिस्री सठीअ सां थी, जंहिं मां खेसि हिकु धीअ जो औलाद आहे। संदसि 102 कैसेटूं रिलीज़ थियूं। खेसि शाह लतीफ़ अवार्ड ऐं शहबाज़ अवार्ड समेत लातादाद अवार्ड मिलिया। थर प्रोडक्शन रिकॉर्डिंग कंपनीअ सन 2002 में मीरपुर ख़ास में संदसि मंजता तौर ताज पोशी कराई हुई। सन 2002 ईस्वी में बीमार रहण खां पोइ हिन पाण खे व्हील चेयर ते खणाए बि शाह लतीफ़ जे उर्स ते कलाम ॻाए पंहिंजे मदाहनि खे मायूस न कयो। फौजिया सूमरो गर्दन जी तकलीफ़ जे करे कुझु वक़्तु बीमार रहण खां पोइ 4 सितंबर सन 2002 ते वफ़ात कई। खेसि टंडे मोहम्मद खान जे सखी बुरहान शाह कब्रिस्तान में दफ़न कयो वियो।